मीरपुर बठोड़ इरिगेशन मोहल्ले में बरसाती पानी निकाल न थियण मुतासिन के कीमा राशन न मिलण खिलाफ मोहल्ले वासियों जो एहतजाज मुज़ाहिरो। संदन वार करण जो मुतालबो। इरिगेशन मोहल्ले वासिन अब्दुल सत्तार चांडियो, रिज़वान मेहमान, सिकंदर जतोई, बाबू समूह ऐं ॿियनि चौक ते बीह एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाईंदे ॿुधायो त 1 महीने खां वधीक टाइम गुज़री वियो आहे, पर इंतज़ामिया इरिगेशन मोहल्ले में बरसाती पानी निकाल नाहे कराए सघी, जंहिं करे पानी में गंदो बदबूदार थी वियो आहे। गंदगी सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं करे मूज़ी मर्ज़ फैलिजी रहिया आहिनि। मोहल्ले वासिन मलेरिया, ख़ासियत डायरिया में मुब्तला थी विया आहिनि। इन्हनि वधीक चयो त सिंध हुकूमत पारां मिलियल कीमा ऐं मच्छरदानियूं राशन बि मनपसंदि सरहंदी वारे माण्हुनि खे मिली रहियो आहे। इन्हनि इलाही अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मोहल्ले मां गंदो पाणी बरसाति निकाल कराए असां सही सार संभाल लही वञे। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़ो। इरिगेशन में पानी कढायो, इरिगेशन में पानी कढायो, ट्रैक्टर हटाओ, मुखियाकार के हटाओ, एसी साहब के हटाओ, इरिगेशन में पानी कढायो, इरिगेशन में पानी कढायो, गरीबन के टैंक कढायो, गरीबन के टैंक कढायो।